इन्हें बकरार जूं रोज रोज नाजायज़ियूं वधंदियूं पियो वञनि। हाणे इन्हें बकरार सां हिकु हिकाणी करणी आहे। जे न कंदासीं सौट इहो बकरार मथे ते चढ़ी वेंदो। इनखे ॿुधाइणो पवंदो। शहबाज़ जॾहिं परवाज़ कंदो आहे त झिरकियूं कबरियूं ऐं गेड़ा कबूतर आख़िर में छपणी वेंदा आहिनि। सौट इन बकरार खे हाणे ॾींहं जा तारा ॾेखारणा पवंदा। छोटा शहबाज़ इन बकरार खे आदम खान जी टेक आहे। वरी कहिड़ी पटी पढ़ा रही हुई मुंहिंजे भाइरनि खे? पटी कोन थो पढ़ायां छोटा, पटी कोन थो पढ़ायां। इन्हनि खे हथियार खणी इन बकरार सां विढ़ाइण थो चाहियां। हुन बकरार तो पढ़ियल लिखियल जी बेइज़ती कई आहे। इहो सम्झी छॾ त इहा असां सभिनी जी बेइज़ती आहे, तो हिक जी न। ज़ाहिरात तुंहिंजी बि त बकरार बेइज़ती कई आहे। सोट शहबाज़ हिन कलम में वॾी ताक़त आहे। ही कलम नौकरी बि ॾेई सघे थो ऐं इंसाफ़ बि करे सघे थो। ही तव्हांजा हथियार खणण जहालत आहे, जहालत। इंसाफ़ थो थी। इंसाफ़ न आहे। इंसाफ़ सिर्फ़ु हथियार सां आहे। हथियार आहे त इंसाफ़ आहे। तूं अञा वती थो कलमनि जूं ॻाल्हियूं कंदो। छा कंदा तुंहिंजा इहे कलम ऐं किताब?